अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण अवां जी ख़िदमत में हाज़िर। ख़ातिन हज़रात, सिंधी फिल्म बादल ऐं बरसात जे हवाले सां असां 3 हफ़्तनि खां अवां जी ख़िदमत में हाज़िर थियूं पिया ऐं अॼु इन निस्बत सां चोथों ऐं आख़िरी प्रोग्राम अवां जी ख़िदमत में पेश आहे। असां साण इन फिल्म जे हवाले सां गुफ़्तगू करण लाइ मुअज़्ज़िज़ महिमान स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे असां भलीकार चऊं था। असां साण ई आहिनि साईं वसीम साहब। साईं भलीकार, बिस्मिल्लाह। साईं मुमताज़ अली शेख साहब, साईं बिस्मिल्लाह, भलीकार अवां खे। साईं शाहिद भुट्टो साहब, अखियुनि ते बिस्मिल्लाह। ऐं साईं फिदा हुसैन शाह साहब, साईं अखियुनि ते नवाज़िशूं इनायतूं। ख़ातिन हज़रात, जॾहिं असां इन्हनि फिल्मुनि में इन्हनि सभिनी प्रोफाइल्स जे हवाले सां गुफ़्तगू कंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते चाहींदा आहियूं त जेका कारकर्दगी आहे उन जी छंड छाण थिए, त सची ॻाल्हि त इहा आहे त जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान गुफ़्तगू कंदा आहिनि त उहे पाण सोचींदा आहिनि त इहो जेको कमु थी वियो आहे उहो कीअं थियो, छाकाणि त सहूलियतूं एतिरियूं घणियूं कोन हूंदियूं हुयूं ऐं ख़ासि तौर ते उन ज़माने में जेका महिनत हूंदी हुई सा पंहिंजी जाइ ते बेइंतिहा सघारी ऐं अहम हूंदी हुई। महिनत हाणे बि थिए थी, पर शायदि उन महिनत में उहो अक्स न आहे जेको उन ज़माने में हूंदो हुयो। ज़माने जी ॻाल्हि असां करणु चाहियूं था त को ज़मानो हूंदो जॾहिं साम्हूं वारनि खीसनि में रुमाल बि रखिबा हुया। हाणे त शायदि कंप्लीट में किथे किथे रुमाल जो रिवाजु हुजे थो त ठीकु आहे, पर असां वटि रुमाल जे हवाले सां वरी हिकिड़ो गीत आहे, मुंहिंजा मिठा मूंखे आणे ॾे रेशमी रुमाल।
साईं शेख साहब, बस सहर आहे हिकिड़ो तारी थी वञे थो। ऐं इहो गानो इन हवाले सां मुंहिंजे लाइ वधीक यादगार आहे जो इन में हिकिड़ो परफॉर्म थो करे नौजवान, उहो आहे ग़ुलाम अली टालपुर। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो कॉम्पियर हुयो, असां सां गॾु कराची टेलीविज़न ते हुन न्यूज़ बि पढ़ियूं जी। अदाकारी जो बि हुनखे शौक़ु हो। तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण में बि हुनखे एतिरो नंढिड़ो ई रोल मिलियो हो ऐं इन में बि A.Q. पीरज़ादे साहब हुन ते महिरबानी कई ऐं हिन फिल्म में हुनखे आंदई ऐं ॾाढो सुठो फ़नकार हो। मां प्रोड्यूसर साहब खे अर्ज़ु कयो त जॾहिं तव्हां बादली बरसाति ते प्रोग्राम करियो त असां चाहींदासीं त ग़ुलाम अली टालपुर साहब खे बि वठी अचूं। त पर जॾहिं हुन सां राब्तो कयो वियो त ख़बर पई त उहे सॼी फैमिली मुल्क छॾे स्टेट हलिया विया आहिनि, उते उन्हनि सुकून इख़्तियार कई आहे। बहरहाल कॾहिं आया त उन्हनि खे ज़रूरु चाहींदासीं त हिन प्रोग्राम में शिरकत करे। ऐं हिन प्रोग्राम हिन गाने जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन जो सॼो जेको बेस आहे उहो गुजराती रंग आहे, मारवाड़ी गुजराती रंग आहे ऐं ॿिया बि उन में कुझु शेड आहिनि। ऐं इहो तजुर्बो ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ पहिरीं फिल्म परदेसी में बि करे चुका आहिनि ऐं हिन में बि इहे मुख़्तलिफ़ शेड आहिनि ऐं इहो मक़बूल गानो आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिन जा होल्डिंग्स लॻा हुया फिल्म जा राहत सिनेमा या ॿियनि जायुनि ते त उन में वसीम साहब जी तस्वीर त उन्हनि तमामु नंढड़ी रखी हुई। इहो मुंहिंजा मिठा मूंखे आणे ॾे रेशमी रुमाल जे हवाले सां ग़ुलाम अली टालपुर जूं वॾियूं वॾियूं तस्वीरूं हुयूं। सो मां कराची होटल में वेठासीं, फिल्म हली वई, तमामु सुठी मक़बूल थी। त पोइ मां उनखे अर्ज़ु कयो हो पीरज़ादे साहब खे त तव्हां ईअं छो कयो? त उन चयो बाबा इहो असांजो पंहिंजो मसइलो आहे, हा इहो असां ॾेखारींदा कुझु आहियूं ऐं पेश कुझु कंदा आहियूं, इहा ॻाल्हि तव्हां न सम्झी सघंदव। तव्हां सम्झी इहा ॻाल्हि? साईं मूं घणी सम्झी ऐं चवण जो मक़सदु इहो आहे की इन फिल्म में हिकु दफ़ो मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे शेयर कयां। हिकु दफ़ो असां वियासीं फिल्म जी शूटिंग ते आउटडोर, जॾहिं छॾ रुसण खे तूं गानो कयासीं पेॾे हिन पासे हब कराची हब साकरान साइड ते, अच्छा हिते कराची में। त असां शूटिंग पे कई त हुन में हिकिड़ी फाइट असांजी ॾेखारी गाजन कुरैशीअ सां, मुंहिंजी दूबदू फाइट। गाजन कुरैशी, अरे फिल्मी फाइट त फिल्मी फाइट थिए थी, ओरिजिनल त फाइट कान्हे साईं। माशाल्लाह हुनजी बि जान हूंदी, हू साईं ओरिजिनल ताक़त आज़माई करे। अरे बाबा तूं ख़्यालु कर, फिल्मी कमु आहे ज़रा, मां हीअं कयां तूं हीअं कर, को नमूनो मूंखे खुटको थी पियो। मां फाइटर खे घुरायो, जेको फाइट इंस्ट्रक्टर हो हुनखे घुरायो। मूं चयो भाई हेॾा इहे हमरा खे हिनखे थोरो ट्रेन करे वठि, हीअ नथो सम्झे। पोइ हुन सां ॻाल्हायो, चयो हा सम्झी वियुसि सम्झी वियुसि, आयो उहा ई ॻाल्हि हण आख़िर में क्लाइमेक्स वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। फाइटिंग में हीअ मूंखे घोलाटी ॾेई किराए थो छॾे, मां पट ते किरियो पियो आहियां ऐं पासे ते एॾो वॾो पथर पियो आहे, वॾो पथर। हुनखे खणी डायरेक्टर जी डायरेक्शन हुई पंहिंजो हुनजी पीरज़ादा साहिब जी ऐं फाइट इंस्ट्रक्टर जी, पथर खणी करे हिनखे मुंहं ते हणिणो आहे ऐं मूंखे चए की जीअं पथर अचे तूं स्लिप थी पथर जाइ ते अची किरे। मूं चयो यार हमरा पहिरीं मूंसां तादी करे चुकियो आहे, हाणे हीउ पथर हणो थो मूंखे, त हीअ त टाइमिंग हिनखे ख़बर कान्हे, स्लिप थियण जो टाइम ई कोन मिलंदो। हाणे आउं छा कयां? मूं फाइट इंस्ट्रक्टर खे मूं चयो यार तूं टाइमिंग से निकल जाना। मूं चयो अच्छा भाई। हाणे दिलि में ख़ौफ़ बि लॻो पियो आहे, शूटिंग बि हले पई, पीरज़ादा साहिब बि मौजूदु आहे। साईं हाणे लेटियो पिया आहिनि खे चई एक्शन। हाणे हुन एक्शन सुधो हुन मुंहिंजी अखि पथर ते हुई, पथर छॾे ऐं निकिरां, हिन एक्शन हिन हीअं छॾियो ऐं हीअं निकिरी वियुसि, ठका अची उते लॻो, एतिरो बची वियुसि। अरे पोइ साईं डायरेक्टर पीरज़ादा साहिबु जेतिरो कावड़ियो हुनजे मथां, चई यार इहे थोरी हिकु टाइमिंग आउट करे छॾिया त हिनजे त मुंहं ते अची लॻिया। त मतिलबु इहो की असांजे फिल्मुनि में नवां नवां जेके आर्टिस्ट ईंदा आहिनि
उन्हनि खे एतिरी घणी ॼाण बि न हूंदी आहे, उन्हनि खे थोरो ट्रेन करिणो थो पवे, त उहो वीचारो ॾाढो सुठो माण्हू बेसिकली बुनियादी तौर ते बहितरीनु गाजिन कुरैशी साहब। पर इहा मतिलबु हिकिड़ी यादगार हिकिड़ी शइ मूं तव्हांखे शेयर कई त अहिड़े इहो वाक़ियो मूं सां थियो। वसीम साहब इन फिल्म जा मरकज़ी किरदार जी हैसियत सां पंहिंजो ज़िक्र करे रहिया हुया ऐं असां वटि तव्हांजे लाइ इन फिल्म जे गाननि जो लूप आहे। अचो त ॾिसूं था। हाणे वारो आहे प्रोफाइल्स जो ऐं असां वटि ॿ प्रोफाइल्स मौजूदु आहिनि फिल्म बादल बरसात जे हवाले सां। पहिरियों आहे रशीद खुमार साहब जो। कराची जे इलाइक़े लियारी सां तालुक़ु रखंदड़ रशीद खुमार जो नालो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। हू फ़नून लतीफ़ा जो पंहिंजो नमूने वारो अलॻि ऐं यगानो अदाकार हुयो। हुन सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ में पंहिंजी मुनफ़रिद अदाकारी वसीले अलॻि जाइ ठाही ऐं पाण बणिरायो। हिकु अदाकार हुअण सां गॾोगॾु रशीद खुमार आला दर्जे जो रकास बि हुयो। हुन 22 मार्च 2005 ते वफ़ात कई। सिंधी फिल्मूं अथसि बादल ऐं बरसात, धरती ऐं आकाश, जानू धाड़ेल, सुहिणा साईं, परू, झूमर ऐं बंदूक, जलाल चांडियो, टे कैदी, अली गोहर, शहीद, पलांद, जीए लतीफ़, कारो माछी, धरती मुंहिंजी माउ, महराण जा मोती ऐं मोहबशीती। ॿियो प्रोफाइल रहीम शोरो साहब जो। सिंधी फिल्म जे हसीन मर्दनि में रहीम शोरो बि हिकिड़ो बहितरीनु इज़ाफ़ो थी उभरियो। संदसि अदाकारी बाएतमाद ऐं सगारी हुई, पर हू इंडस्ट्री में घणो जटाव न करे सघियो हुयो।
हूसड़ी सां तालुक़ रखंदड़ रहीम शोरे शुरूआत में इश्तहारनि में कमु कयो। संदसि सिंधी फिल्मूं आहिनि बादल ऐं बरसात, धरती ऐं आकाश ऐं हैदर ख़ान। प्रोफाइल्स खां पोइ असां वटि तव्हांजे लाइ मौजूदु आहिनि तासरात। ग़ुलाम मोहम्मद चन्ना साहब जे बारे में संदन भाउ नियाज़ हुसैन इज़हार ख़्यालु करे थो। असीं उन बादशाह जे नज़रिए सां वॾे बिरद खे ॾिसंदा हुआसीं ऐं उन खां पोइ वालिद साहिब जे वञण खां पोइ पीउ जी हैसियत सां, उन खां पोइ वॾे भाउ जी हैसियत सां फ़क़ीर खे असां ॾिठो ऐं फ़क़ीर जा जेके बि ज़िंदगीअ जा ॾींहं असांजे अॻियां असां ॾिठा त हुन पंहिंजी हालांकि केतिरी बि जेका हैसियत हुजे पर हुन पाण खे कुदरती अलाह जो हिकिड़ो शान आहे, हुन पंहिंजो पाण खे ॾाढो पंहिंजो बादशाह करे रखियो हुओ ऐं पाण खे सुहिणे नमूने सां उन जी ज़िंदगीअ जो जेका शुरूआति थींदी आहे लाइफ में उन हिसाब सां रखियो। असांखे कॾहिं महसूसु थियणु न ॾिनई त बाबा तव्हां बि दरगाह मोहम्मद शाह बुखारी जा फ़क़ीर ज़रूरु रहियो, पर रहियो सुवाल इहो त तव्हां बि दरगाह जा जेके गादी नशीन आहियो ऐं सजा नशीन आहियो, इन में बि तव्हां तमामु इज़त मालिकनि जे करे दरगाह मोहम्मद शाह बुखारी करे तव्हांखे तमामु घणी इज़त मिली आहे ऐं हिन खे क़ाइमु ऐं दाइमु रखिजो हमेशह लाइ। मुंहिंजी ज़िंदगी अलाए केतिरी आहे, हयाती ते कोई भरोसो न आहे, पर दरगाह खे अहिड़ो रखिजो बाबा साईं जे दुनिया तव्हां वटि झुके अचे ऐं तव्हां वटि नमे, तव्हां वटि तव्हां खां सलाह, तव्हां खां मशवरो वठणु अचे, तव्हां खां हर को माण्हू जेको आहे इहो सोचे त जेका हिन ॻाल्हि जी जेका बि रिज़ल्ट असांखे दरगाह मोहम्मद शाह बुखारी तां मिलंदी ऐं ग़ुलाम मोहम्मद चन्ना साहिब वटां मिलंदी असांखे। फिल्म बादल ऐं बरसात जे हवाले सां हाणे फाइनल कमेंट्स वठणु चाहियूं था। शाह साहिबु तव्हां खां शुरू कंदासीं। फाइनल कमेंट अबाउट बादल ऐं बरसात। ॾिसो, फिल्म बादल ऐं बरसात जो हिकिड़ो वॾो एस्पेक्ट जेको हो अबू बिलावल जी एंट्री। अबू बिलावल कारे रंग जो ऐं माचू मैन ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद में न सिर्फ़ु अबू बिलावल पर मीडिया जो हिकिड़ो ॿियो सगारो नालो नवाब कैफ़ी ईअं ई रिक्शाउनि ऐं टांगनि ते वेही फिल्मी पोस्टर्स जी पब्लिसिटी कंदो हो। पर हीअ ॻाल्हि कुझु हैरत अंगेज़ कान हुई त हिकिड़ो कारे रंग जो माण्हू पंहिंजे अबाणे धंधे में साइन बोर्ड्स जी पब्लिसिटी करे करे ऐं उन जी ख़ुशबूअ में रंगिजी वञे, वॾी ॻाल्हि ऐं इहा वॾी ॻाल्हि हुई। ऐं ही छो जो फ़न जेको आहे सो अंदरां फुटे थो। जेकॾहिं रहीम शोरो पंहिंजी साख न ठाहे सघियो सुहिणो हुअण जे बावजूदि, त उहा कहिड़ी चांडोकी हुई जंहिं अबू बिलावल खे सभिनि जो चहीतो बणाए छॾियो। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधायां त पाण जेको ही रेशमी रुमाल वारो गीत ॾिठो, इन में शायदि साहिबु मूंखां वधीक सुठो डिफाइन कंदा इन शइ खे, पर आउं इहो चवंदुसि त इन हिकिड़े गीत में ॾिसो त मूसीकार जी वेरिएशन केतिरी नज़र अचे थी, केतिरा पीस केतिरा मूड्स हुन तब्दील कया आहिनि गाने में म्यूज़िक जा। त इहा मुंहिंजे ख़्याल में त बादल ऐं बरसात जी सभिनि खां सगारी जेका शइ आहे, पॉइंट ऑफ व्यू आहे त म्यूज़िक जो जेको ग्रिप हुई हर गीत में, ऐं रजबली, रूना लैला ऐं मोहम्मद यूसुफ एॾा वॾा नाला, त इहा बादल ऐं बरसात जी सभिनि खां सगारी सुञाणप रही आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में ईंदड़ नसलुनि ताईं इहा सगारी जेका सूंहं आहे सा रहंदी फिल्म जे हवाले सां। भुट्टो साहब, सिंधी फिल्मुनि में जेकी ताक़तवर शइ आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु म्यूज़िक आहे, गाना। ऐं अॻे शायदि बुनियादु बि घणो इहो हूंदो, स्टोरी के एॾी कयूं वॾियूं के इंटेलेक्चुअल स्टोरी कोन्हनि, सिंपल स्टोरीज़ आहिनि ऐं उन्हनि जो निभाउ बि एॾो को उहो कोन्हे, लोकेशन्स बि एॾियूं के सुठियूं कोन्हनि ऐं घर बर बि जेके आहिनि उहे एॾा वॾा सुठा कोन्हनि, फॉल्ट बि तमामु घणा हूंदा टेक्निकली, पर म्यूज़िक जेकी आहे न उहा रिच आहे ॾाढी। सो जनरली जेको आहे न हिननि जे म्यूज़िक जो स्कोर जेको आहे उहो सिंगिंग गाननि जो स्कोर जेको आहे नी उहो वधीक इम्पॉर्टेंट जेको आहे बीजे थो ऐं उन्हनि सां ई फिल्म जेकी आहे उहा पॉपुलर बि थिए थी
ऐं उन में पोइ सिंगर्स जो बि कमाल, म्यूज़िशियन्स जो, रिकॉर्डिंग जो, तव्हांजे हिननि आर्टिस्टनि जो, ख़ुदि जेके आहिनि जेके फिल्म साज़ आहिनि या डायरेक्टर आहिनि, सभु गॾिजी जेके आहिनि उहे ख़ूबसूरत बणाइनि था। वाह वाह, कदम मुमताज़। आउं हिन फिल्म जे बारे में इहो अर्ज़ु कंदुसि त हिन फिल्म में असां अब्दुल हक कबड़ी साहब खे नज़रअंदाज़ कयो आहे, जेको तमामु वॾो नालो आहे फिल्मी दुनिया जो, रेडियो जो, स्टेज जो, टीवी जो। उन खां अलावा हिन में पिलपिली ऐं उन जा साथी जेके स्टेज जे हवाले सां ॾाढो मक़बूल आर्टिस्ट रहिया आहिनि, उन्हनि जी जेका एंट्री आहे उनखे बि असां नज़रअंदाज़ करे रहिया। ॿी जेका ॻाल्हि असांखे पंहिंजे हिन ई प्रोग्राम जे एपिसोड में असांजे दोस्त वसीम जी अदाकारी जे बारे में चयो। वसीम जी अदाकारी तव्हां मुख़्तलिफ़ फिल्मुनि में ॾिसंदो त इन में मुख़्तलिफ़ रंग आहिनि। हीअ कंहिं हिकिड़े रंग में टाइप आर्टिस्ट न आहे त हीअ रुगो वहीद मुराद कट हिकिड़ो चॉकलेटी आर्टिस्ट आहे या हरू भरू जो बंदूक खयों ऐं लठ खयों बीठो आहे, पर हिन जा मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि। गानो असां ॾिठो जेको साईं जी बि पसंदि जो गानो आहे, छॾ रुसण खे तूं, उन में बि हिन जी जेका फ़नी ख़ूबी आहे, तव्हां हुन में हीरोइन खां वधीक पीरज़ादे साहब साईं ते ज़ोर रखियो आहे, उनखे ख़ूबसूरत नमूने पिक्चराइज़ कयो आहे। ईअं न आहे त का हीअ मुंहिंजो दोस्त आहे या मुंहिंजे पासे में वेठो आहे, पर इहा हक़ीक़त आहे त जीअं वहीद मुराद साहब खे गानो पिक्चराइज़ करण जो हिकिड़ो ॾांहुं ईंदो हो, ओड़ो ई ॾांहुं जेको आहे उहो वसीम में बि हो। तव्हां जेको फाइनल कमेंट वसीम साहब। फिल्म बादल ऐं बरसात ओवरऑल कंप्लीट हिकु फिल्म आहे। इन में डायरेक्टर, स्टोरी राइटर, फाइटर, कैमरामैन, एक्टर, ये गुलकार सिंगर, यानी कि जेके बि आहिनि सभिनीनि पंहिंजो हक़ु पूरो पूरो अदा कयो। इहा फिल्म इन जे करे इन जे मथां मुंहिंजा सिर्फ़ु एतिरा ई कमेंट्स हूंदा थियनि था त उहा शइ जेकी पब्लिक खे पसंदि अचे, फिल्म बादल ऐं बरसाति पब्लिक खे पसंदि आई, इन खां मथे आउं कुझु नथो चई सघां। वाह 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 वाह। त हीअ हुयो फिल्म बादल ऐं बरसाति जे हवाले सां असांजो चइनि क़िस्तुनि जो सफ़रु। पंहिंजे मुअज़िज़ महिमाननि जा बेहदि शुक्रगुज़ार आहियूं त हुननि असांखे एतिरो वक़्तु ॾिनो, ऐं इहो बि हिकिड़े क़िस्म जी फ़र्ज़ जी अदायगीअ जो ई हिसो आहे, छाकाणि त इहा यादगिरी या सोच, इहो जेको सहर आहे तव्हां ताईं पहुचाइणु असां सभिनी जो फ़र्ज़ु ठहे थो। साईं फिदा हुसैन शाह साहिबु, साईं शाहिद भुट्टो साहिबु, साईं मुमताज़ अली शेख साहिबु, साईं वसीम साहिबु, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, वॾी इनायत तव्हां कई आहियो ऐं असांखे एतिरो क़ीमती वक़्तु ॾिनो, असांखे नवाज़ियो आहे। ख़ातिन ज़ात पंहिंजो ख़्यालु पिया रखिजो। इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते कंहिं नई फिल्म सां अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। फ़ी अमान अल्लाह, अल्लाह भाई सदाईं गॾु।